अस्सलाम वालेकुम प्यारा बुधन लो या अली मदद जी त अॻु में मां पंहिंजा चाचा तव्हां ताईं पहुचाए चुको आहियां। तव्हां इंशाअल्लाह ॿुधा हूंदा, तव्हांखे वणिया हूंदा, तव्हां दोस्तनि ताईं पहुचाया हूंदा। अॼु वरी नओं हिकिड़ो किसो अकुल ऐं दिमाग़ जो मां तव्हांखे ॿुधायां थो। तवजह सां हिनखे ॿुधंदा ऐं तव्हां बि सोचिजो अकुल ऐं दिमाग़ आहिनि त हिकिड़े ई माण्हूअ जे ज़हन में, पर दिलि दिमाग़ अकुल हया शर्म इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, पर इन्हनि मूं सिर्फ़ु हिन फ़क़ीर ॿिनि ॻाल्हियुनि शयुनि जी ॻाल्हि कई आहे, अकुल ऐं दिमाग़ जी। उहा कीअं कई थी? अकुल ऐं दिमाग़ पाण में अटकिजी पिया। अकुल चयो त मां घणो आहियां, दिमाग़ चयो त मां घणो आहियां। हुन अकुल दिमाग़ खे चैलेंज कयो, दिमाग़ अकुल वारे खे चैलेंज कयो, चई ठीकु आहे ॾिसूं त केरु थो खटे। हिकिड़ो ग़रीब शख़्स हो, वीचारो हर हारी हुयो, भाजड़ी धाजड़ी काहे फसल फाड़ी पंहिंजो गुज़र कंदो। पोइ महिनत जो फल अलाह करीम हर कंहिंखे पंहिंजे गंज मां ॾींदो आहे महिनत सां। ईअं त घर वेठे जेको आहे केरु कंहिंखे कोन ॾींदो। हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो थियो, वीचारे हिकिड़ी वञी मनी मका ते जिरेब हिकिड़ो खयो, दरिया जे कपर ते मिशन लॻल हुई। उते हिकिड़े वॾेरे खे चई साईं मूंखे ॿनीअ जो जिरेब हिकिड़ो मका ते बि ॾे, मां भाॼड़ी कयां। हुन चयो हा भाउ मां तोखे ॾियां थो, अचु जिरेब खां तूं 2 जिरेब वठो 4 वठो, मां तोखे ॾियां थो। हुन चयो साईं मूंखे जिरेब खोड़ा, पोइ वरी अॻिते जेको आहे मां फसल खणी वरी पोइ तोखां ॿनी वधाईंदो वठंदो वेंदुसि। अब हिनखे जिरेबड़ो वॾेरे ॾिनो। हुन छा कयो, बिस्मिल्लाह करे ॿनीअ खे हर ॾियारे ठाराए नालियूं कढी उन में गिदरा कई। गिदरा कई, हुनजा गिदरा अहिड़ा भला थिया, अचे हुननि खे कलर ॾिने, अचे हुननि खे दवाऊं ॾिने, हुनजी महिनत कई, गुॾ कई, पाणी टेम ते पियो ॾिए, संभाल सली हले पई, कचे थी ॿनी। हीअ सुबुह खां वेंदो त शाम जो वरी पंहिंजे फसल में पियो हूंदो, वरी सिधु लहंदो ॻोठींदो, वरी सुबुह जो वेंदो। फसल हिन जो तमामु उन में गिदरा भला थिया, वलियूं भलियूं थियूं, पिता हुननि ॾाढा कया। हे रब जा शुकराना पियो करे, अलाह खे पियो चए त मुंहिंजा मालिक साईं वाह जो मूं ते महिरबानी थियो आहे, तो मूंखे पंहिंजे महिनत जो फल ॾिनो आहे। फसल जंहिं महिल हिन जो तयारु थी वियो, हिकिड़ी राति छा थियो, हिन जूं वलियूं सभु सुकी वयूं। उहे वलियूं जेके हुयूं ऐं जेके गिदरनि जा पिता उहे जेके सुकी विया, उहे वलियूं बि सोनियूं थी वियूं, गिदरनि जा पिता बि सोना थी विया। हे जो सुबुह जो वियो त वञी ॾिठे त भेणा मुंहिंजो ॿारो ई सॼो वलियुनि जो सड़ी सुकी वियो आहे। माना हिन जे अकुल जेको आहे दिमाग़ कमु न कयो। हिन चयो हल भेणा मुंहिंजी हेॾी कई कमाई, मुंहिंजूं वलियूं सड़ी वयूं राति में, इहो हिन कोन सोचियो, हिन वलियुनि खे कोन ॾिठो, न हिन हुनखे सुञातो त हीउ सॼो सोन आहे, मां हिन मां अमीर थींदुसि, मां हिन मां बादशाह थींदुसि, मां हिन मां महलातूं ठाराईंदुसि, मां हिन मां ॿनियुनि जा अठास वठंदुसि, इहो हिन कोन सोचियो। हिन छा कयो, वलियूं पटे मेड़े सेड़े ढेर करे हिन रखी छॾिया उते वाड़ जे कपर ते। हेॾो शौक़ शिकारंदो वज़ीर ॿेड़े में चढ़ियो आयो पिए। हुन जो ॾिठो त भेणा हिन ढेर में रुगो तिजला आहिनि, इहो छा आहे? ॿेड़े वारे खे चई आयो ॿेड़ो त हिन कंधे सां झल हली, त मां ॾिसां त इहो आहे छा। वज़ीर जो आयो, ॾिठई त सुभान अल्लाह भेणा हे सोननि जा ढेर, हिन सोन ठाहियो आहे, अञा हे को अलाह वारो आहे।
जा हिन में कहिड़ी करामत आहे जो हेॾो सोन ठाहियो आहे। सलाम अलैकुम वालेकुम सलाम। हिन खां पुछी अदा ॾे हवाल। मायूस लॻो वेठो ई सफ़ा चुप आई न कहिड़ी सोच में जी अदा ए वलड़ियूं मां बनी मका ते खई मां काहियूं तयारु थियूं जंहिं महिल तयारु थियूं त वलियूं मुंहिंजूं सभु सुकी वियूं मां पटे ऐं ढेर करे जेको आहे सो रखी छॾियूं। वज़ीर चयो वाह हे मोगो थी वियो आहे हिन जूं वलियूं सड़ी वियूं आहिनि हिन जो दिमाग़ कमु नथो करे हिन जो अकुलु कमु नथो करे। वज़ीर चयो दादा ये वलियूं असांखे ॾींदे भला असां फलाणे बादशाह जा आहियूं तोखे बि वठूं था हलूं इहे वलियूं बि खणी था हलूं। चई दादा खणो हाणे मां हुई साढ़े छह मुंहिंजे कहिड़े कम जूं न चई तूं बि हलो ॾे तोखे बि असां हुते जेको आहे बादशाह खे दरबार में पेश करे वंड वठी ॾींदासीं। इहे वलियूं बादशाह खे ॾेखारींदासीं त हे ग़रीब मिसकिन आहे हिन जूं सड़ी वियूं हिन जो हिनखे फल ॾे महिनत जो इज़ाफ़ो ॾे। बादशाह सखी मुड़ुसु तोखे कुझु न कुझु ॾींदो। हाणे इन वलियुनि खे वज़ीर सुञातो वज़ीर सां गॾु जेके आहे उन्हनि खे बि ख़बर न हुई त कोई वलियूं हुन सॼो सोन थी वियूं आहिनि हीअ किरोड़नि रुपयनि अरबनि रुपयनि जी इहा मिल्कियत आहे। अदा हुनखे बि ॿेड़े में खयऊं हुन उते उहा बनी फिटी कई हलंदा विया मुल्क मारींदा उन बादशाहीअ में वञी पहुता। अदा ॿेड़ो रोकियऊं वज़ीर हिनखे वठी वियो ॾाढा तड़फुड़ेल कराईसीं लटा कपिड़ा हिनखे पाराए खाराए पियारे उतां अॻु में छॼ हूंदा वॾा गागड़ा तीलनि जा पोइ उतां छॼो हिकिड़ो जेको आहे उन वलनि मां भरे ऐं बादशाह वटि वञी पेश कयो। बादशाह वटि जो रखियई त बादशाह चयो त वज़ीर हे किथों आहे थी चई साईं हिकिड़ो फलाणो मुल्क आहे उनजो बादशाह आहे उन जे आबादीअ में जेको आहे उते फसुलु आहे सभु सोनू आहे उतां मूंखे उन ॾिनो आहे सूखड़ी करे ऐं उन बादशाह खे असां वठियूं पिया आहियूं दावत ॾेई। हाणे बादशाह खे इहा ॻाल्हि कोन पियो ॿुधाए त हे ग़रीब आहे मिसकिन आहे ऐं हिन जो जेको आहे दिमाग़ कमु नथो करे बेअकुल आहे हे वलियूं सोनियूं थी वयूं त हाणे उहो फिटी पियो करे इहा ॻाल्हि वज़ीर पंहिंजे राज़ में रखी। हाणे हुन ग़रीब जे लाइ पियो सोचे बादशाह खे इहा ॻाल्हि की उहो कहिड़े मुल्क में आहे किथे आहे थी साईं उहो असां उन मुल्क जो वठी आया आहियूं की हिनखे मुंहिंजे दरबार में पेश कयो मां हिन बादशाह सां कचहरी कंदुसि। हे जेके वलियूं हुन जूं सोनियूं त हो त अलाए छा हूंदो। हाणे वज़ीर आयो हिनखे अची सम्झाई त हाणे तूं हीअं कर बादशाह सलामत तुंहिंजी घुर कई आहे मां तोखे हुन वटि पेश थो कयां। मूं हुनखे चयो आहे त बादशाह आहे फलाणे मुल्क जो उन जे मुल्क जूं इहे वलियूं बादशाह सुखड़ियूं करे मूं ॾिनियूं त मां हू वॾो हिकिड़ो तुंहिंजो अहसान थोरो थो सम्झे। पोइ हू जेको बि तोखे पुछे त तूं हुनखे सोचे सम्झी सुवाल ॾिजांइ मायूस न थी जाए। मायूस थींदे मार खाईंदे खटींदे बि हिते ऐं जीअंदे बि हिते चढ़ंदे बि हिते अमीर बि हिते थींदे हा जे हा। हवा हे वठी हुन वटि वञी पत हवा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। बादशाह उथियो हिन सां मिलियो पाण सां गॾु कुर्सी रखी वियारी ॾाढियूं हिन सां कचहरियूं बचरियूं कई चई दे हाल अवाल तुंहिंजो मुल्क कीअं थो हले कीअं हे छा आहे चई अलहमदिल्ला शुकुर आहे मुंहिंजे मुल्क ते वॾो भाग आहे वक़्तु आहे अकुल वारा माण्हू आहिनि दिमाग़ वारा माण्हू आहिनि। बादशाह हिन जे ॻाल्हियुनि मां ॾाढो ख़ुशि थियो मुतमिन थियो। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त हाणे मूं वटि बि हिकिड़ी धीउ आहे छो न मां पंहिंजी अहिड़े बादशाह खे ॾेई छॾियां। हिन खां वधीक वरी ॿियो कहिड़ो आहे कंहिंखे मां ॾियां। अलाए हिन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयनि हे तयारु थी वियो ॾाढो हिनखे पंहिंजी वॾो धीउ जेको आहे हिनखे लाॾे कोॾे सां परणाए ॾिनई।
हाणे निकाह हिन सां थी वियो हाणे राति थी सभु को पंहिंजो कचरियूं खाई पी वञी पंहिंजे घरनि में वञी सुतो हे वञी पंहिंजे कमरे में ॿई ज़ाल मुड़ुस सुता हाणे बादशाह ज़ादी हिन सां सुवाल पई करे हाणे ही बादशाह हुजे अकुल वारो हुजे दिमाग़ वारो हुजे त हुनखे जवाबु ॾिए न हुन हिनखे चयो त हाणे मां तोसां ज़ाल त तुंहिंजी आहियां पर मुंहिंजा शर्त अथई मुंहिंजा गुज़ारत थी मां तोखे ॾियां हुन चयसि ॾे चीज़ पहिरीं मुंहिंजी सुवाल इहो अथई त गुलनि में गुल भलो कहिड़ो ऐं ॿियो सुवाल इहो अथई त पेरनि में पेर कंहिंजो भलो टियों सुवाल इहो अथई त मच्छियुनि में मथो कहिड़ी मच्छीअ जो भलो हिन चयोसि त गुलनि में गुलाब जो गुल भलो पेरनि में पेर जेको आहे सो गॾा जो भलो ॼटिकियूं ॻाल्हियूं दिमाग़ हिन जे कमु न कयो अकुल चयो त हे जो चए पियो त मां तोखां वधीक आहियां हाणे अकुल हुन सां गॾु हुयो पर अकुल हुनखे ॿुधाए कोन पियो हुन चयो त हिन जो मूं सां चैलेंज कयो आहे त ॾिसां त हीउ किथे थो हले इहे टे सुवाल हुनखे ॾिनई हिन हुनखे ॿुधाया हिन न भॻा वज़ीर खे हिन घुरायो वज़ीर हे त सफ़ा बेअकुल आहे ॼटो आहे हिनखे त का दिमाग़ हिन जो कमु कोन थो करे मां कईमांसि ॻाल्हियूं हिकिड़ियूं त हे पियो थो ॿुधाए ॿियूं हुन चयोसि इहो ॼटो आहे हीअं हे हाणे ॻाल्हि मुंहिंजी ॿुध इन खे सुभाणे शौक़ु शिकार जे हिसाब सां वठी मां हिनखे मारायां थो पोइ तूं मूंसां शादी कजांइ जे इहो शर्त क़बूल करी त पोइ हिनखे मां बेदिमाग़े मां तुंहिंजी जिंद छॾायां थो ऐं हीउ बादशाह कोन ई को वज़ीर कोन ई को हीउ ग़रीब मिसकीन हुयो हिकिड़ो पर हिनखे अकुल त हुयो पर हिनजे दिमाग़ कमु कोन कयो हिन जूं वलियूं जो सड़ी ऐं सोनियूं वाला हिनखे करे ॾिनियूं ग़रीब सम्झी त अकुल उन जाइ ते हिन जो हुयो कोन उन ते जाइ ते हिन जो दिमाग़ कमु छॾे वियो जेकॾहिं अकुल कमु करे सां ऐं दिमाग़ पंहिंजे खे दुरुस्त रखियां त हे सोन हो त हे हिन सोन मूं पंहिंजूं माला तूं हे ठारायां अमीर तरीन हुजे हा जे हा जी वज़ीर मूंखे शर्त तुंहिंजो क़बूल आहे जे हा सुबुह थियो ॾाढो कचहरी बचहरी बादशाह जी लॻी हुनखे बादशाह हुनखे चयो वज़ीर अॼु वञो भला के तितर मारे थो को हरण मारे थो सिक लॻे आहे ॾाढी हे नऊं बादशाह मुंहिंजो न्याणो बि थियो आहे त को इन खे बि मानी का खारायूं को असां बि को खाऊं हिन चयो हा साईं हिनखे घोड़ो हिकिड़ो थकड़ो ॾिननि पाण भलनि घोड़नि ते चढ़िया हाणे हिनखे वठी उतां निकिता हिकिड़े झंगल में वञी पाता अकुल चयो त भेणा हाणे हे त मरे थो वज़ीर हुनखे माराईंदो हिनखे बादशाही मिली आहे भाॻो बि मिलियो आहे भेणा हाणे ग़रीब आहे मिसकीन आहे हाणे मां हिनजी मदद कयां हो गपल अॻिते हलिया विया हे पोइते हो घोड़ो हिन जो जॾो अकुल फिरी आयो साॻियूं अकुल अचे ॻाल्हायसि अकुल चयोसि उहो अकुल जा मोगा हिते बीह त मां तोखे सम्झायां जेका बादशाह ज़ादीअ तोखे शर्त ॾिना जंहिंमें तूं मरी थो इहो तोखे वज़ीर मारी थी तोखे जेका बादशाह ज़ादी मिली आहे उन सां हे शादी कंदी शर्त आहे हिननि जो हाणे बीह त मां तोखे सम्झायां घोड़ो मोटा पोइ हिते हालात में वञी पंहिंजे शहज़ादीअ खे जवाबु ॾेई जी ॿुधाए हिनखे चई त तोखे पहिरीं सुवालु ॾिनई त गुलनि में गुल भलो कहिड़ो त तूं वञी चई गुलनि में गुल कपह जो भलो जंहिं गोगड़ू थो थिए फुटी थी टिले उन मूं कपह मूं कपिड़ो थो ठहे जेको असां लिंगनि ते पायूं था पंहिंजा उज़बा ढकियूं था उन मूं चादर थी ठहे जेका लिंगनि खे वेझूं था गुल इहो भलो जी हल भेणा हे त ॻाल्हि सही करे पेरनि में चई पेरनि में चई पेर माण्हूअ जो भलो जेको पाणीअ में पेर विझिबो आहे त केॾो सुहिणो लॻंदो आहे चइबो आहे त पाणीअ मां पेर कढायूं कोन वराए वराए थो ॾिसां चमकंदो आहे जी ॿियो चयो ॿियो जी टियों चईसि त
जेको मथो तोखे चयो अथई त कहिड़ी मच्छीअ जो भलो अचे त मथे बि मथो जेको आहे छाकुर मच्छी आहे उन जो भलो आहे। हाँ जे हाँ हिन छा कयो त हे गपर में विहाणाई खंडो घोड़े खे चाबुक ॾेई पोइ मोटाए टबड़ा करे खुदो मालात में अंदर वियो। वज़ीरनि चयो त भेणा हे बादशाह पातो ई कोन पोइ भेणा घोड़ा मोटाए ॾिसूं त काॾे वियो घोड़ो किरी पियोसि या किथे वेही रहियो या रस्तो भुलिजी वियो। शहज़ादीअ ॾिठो हिनखे, शहज़ादी हैरान थी वई त हे मोटी छो आयो। जी बादशाह शिकार कोन कयो मोटी आयो। जी हा शिकार कंदासीं मां इन करे मोटी आहियां तो जेके सुवाल मूंखे ॾिना हा मूंखे ओजागो हुयो मां थकल हुउसि उन महिल मुंहिंजे दिमाग़ कमु न कयो। मां जॾहिं रस्ते में वियुसि पिए त पोइ मूंखे अकुल आयो त भेणा हिन जेके गुज़ार तूं ॾिनी उन जो जवाबु हीअ आहे। हाणे मां तोखे इहे ॿुधायां थो जेकॾहिं इहे जवाब मुंहिंजा सही आहिनि त पोइ शिकार पिया कंदासीं, जेकॾहिं न आहिनि त पोइ तूं मूंखे उन जो जवाबु ॾे। जी हा चओ। हुन चयसि गुलनि में गुल भलो कहिड़ो। जी गुलनि में गुल भलो वोण जो जंहिं मूं गोगड़ू थो थिए उन मूं कपाई थी निकिरे जेको लटो थो ठहे जेको असां जान ते ढकियूं था। जी सही। ॿियो जी ॿियो चयोमांइ त पेरनि में पेर भलो कजो। जी पेर इंसान जो भलो पाणीअ में विझ त केॾो सुहिणो थो थिए त उहो पेर विझंदी न होद में त उहो ॾिसंदी त केॾा पेर सुहिणा ॿाहिरि कढे त वरी ओड़ा जो ओड़ा वरी अंदरि कढे त चमकनि। जी सही। जी टियों चयोमांइ त मच्छियुनि में मथो कहिड़ी मच्छीअ जो भलो। जी मथो छाकुर मच्छीअ जो भलो। जी ॿियनि जा लूत आहिनि सूढियूं ईंदियूं आहिनि ऐं छाकुर मथो जेको आहे ठपो आहे ईंदो आहे न त चवंदी त पियो ॾिसां हिनखे। जी बादशाह सुवाल त मुंहिंजा टई तो सही जवाब आहिनि। हाणे तोखे अकुल कीअं आयो। जी पहिरीं तूं ॾींहुं आहे त शिकार ते तूं कोन वञी आ हींअर तुंहिंजे बादशाही में हुजां मां पर हाणे जेकॾहिं तूं शिकार ते वेहे त इन वज़ीर खे मूं सम्झाए मोकिलियो हो मां तुंहिंजी कान थिया हा हाणे तोसां मां सची थी कयां। अकुल चयो दिमाग़ खे त हाणे ॾे ख़बर तूं जो चई पियो त मां वधीक आहियां ऐं तूं अकुल घटि जेका बि शइ आहे मुंहिंजे दिमाग़ सां थी थिए पोइ हींअर तूं फांसीअ छो पियो हुनखे चढ़ाई हिन सां गद्दारी छो पियो करी जेकॾहिं तो में एॾो दिमाग़ हुयो त तूं हुनखे रस्तो ॾी हा न। हाणे कंहिं खटियो कंहिं हारायो। चीज़ तो खटियो मां हारायो छो त मां खुटी पियुसि तूं अकुल वारो हर वक़्तु पंहिंजे ज़हन खे दुरुस्त रखी पंहिंजे अकुल सां कमु वरितई। मां दिमाग़ खे सोचे पोइ कई अदा उहा बादशाही वज़ीर मोटी आयो। वज़ीर ॾिठो त बादशाह असां कुलो कुले में ॾियूं ॾाढो पलंगनि ते जेको आहे ॿई गॾु वेठा आहिनि वेठा था कचहरियूं कनि। वज़ीर जो मोटी आयो हिनखे ॾिठई त वज़ीर जा कपिड़ा बि सड़ी विया सॼो ख़ाक थी वियो शिकिल फिरी वियसि। हुन जो वञ भेणा जा पुट शायदि हिन जे दिमाग़ में का ॻाल्हि अची वई जो हिन हुनजा सुवाल भॻा आहिनि हूअ हिन सां ठही वई। सो अदा अकुल ऐं दिमाग़ जो इहो जहिड़ो हव। अकुल बि कमु पंहिंजी जाइ ते कंदो आहे दिमाग़ बि पंहिंजी जाइ ते कंदो आहे कमु दिलि बि पंहिंजी जाइ ते कंदी आहे सोच बि पंहिंजी जाइ ते कंदी आहे। इहो सॼो कमु त आहे त दिमाग़ जो पर इन खे हिसा करे विरहायो अथनि। अकुल सोच सम्झ दिमाग़ इहो छो चयो अथनि इन करे चयो अथनि त भेणा हिकिड़ा अकुलदार माण्हू हूंदा आहिनि अकुल वारियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि हिकिड़ा अकुल वारा वरी बेअकुल वारियूं चवणीअ में चवंदा कोन त भेणा को वॾो को बेअकुल आहीं। इहो इन करे चवंदा आहिनि जो वरी उन महिल दिमाग़ हुनजो हाज़िर हूंदो आहे पोइ पंहिंजे दिमाग़ जी ॻाल्हि कंदो आहे। सो मुंहिंजा दादा इहो टॉपिक तव्हां महिरबानी करे तवजह सां ॿुधिजो ऐं अकुल ऐं दिमाग़ वारी ॻाल्हि खे बि सोचिजो। जेको अकुल सां कमु कयो त उहो दिमाग़ ते न छॾिजो जेको दिमाग़ सां कमु कयो त उहो दिमाग़ ते ई कमु पंहिंजो हलाइजो। अकुल खे उन में इस्तेमालु कजो। जेकॾहिं इहे ॿई ॻाल्हियूं पाण में ॻंढींदव त हिकिड़ी ॻाल्हि में ज़रूरु तव्हांजे में नुक़सानु थींदो। सो महिरबानी अलाह ई अलाह जो रसूल तव्हां ॿुधंदड़नि खे ख़ुशि कंदो ऐं हीअ अॼोको टॉपिक मुंहिंजो इनशाला वरी सुभाणे परीहं तव्हांखे वरी कुझु टोटका खिल ऐं भोग जा ऐं कुझु बादशाह जा वरी नवां वताए फ़क़ीर जी कहाणियुनि जा ॿुधाईंदुसि। अस्सलाम वालेकुम।